जल्ल जलालहू। या रहमान या रहीम या करीम रब। अज डॉक्टर शौकत अली सियाल साईं, डॉक्टर अरसलान अली सियाल साईं महबूब जी घर में लख सलवात पढ़ाई, रोजेदारन के रोजो खोल रायूं, इफ्तार पार्टी कयूं। अॼो को डॉक्टर साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेलो लिखण कबूल फरमा। ओ मौला असां के रमजान जा सबई रोजा रखण नसीब फरमा। ऐ मौला ए करीम मिठे मोहम्मद मुस्तफा जो वास्तो थे डॉक्टर शौकत अली सियाल साईं के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। अरसलान अली साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा। ओ मौला जे घर में लख सलवात पढ़ी वेंदी आ क़यामत उन्हनि जे नस्लुनि जी कॾहिं रोज़ी न खुटंदी। डॉक्टर साईं के ऐं डॉक्टर अरसलान साईं के ज़ाहिरी गैबी गंज गंज अता फरमा। साईं मोहम्मद उर्स सियाल साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मोहम्मद उर्स सियाल साईं जे सभिनी ॿारनि के बचड़नि के, अरशद अली प्रोफेसर अरशद अली सियाल साईं के जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। बाबा हाजी साईं वडेरो हाजी अल्लाह वधायो भंड साईं जा, एडवोकेट फैज मोहम्मद भंड साईं जा बेड़ा पार फरमा। गुलाम शबीर अब्बासी साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मदद फरमा। ईरान जे दुश्मन अमेरिका ऐं इसराइल के निस्तो नाबूद बना। नेतन्याहू ऐं ट्रंप के कुत्ते जी मौत मार मौला इन्हनि दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा। जेके असांजा प्यारा दोस्त आज़ाद कश्मीर खां साईं तसद्दुक़ हुसैन साईं जेके भी दुआन जे लाइ चयो त उन्हनि जा बेड़ा पार फरमा। उस्ताद अमानुल्लाह सियाल साईं के, उस्ताद अमानुल्लाह सियाल साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मुंहिंजा करीम रब डॉक्टर शौकत अली सियाल साईं ऐं जेके भी मुंहिंजा सियाल इन दुआ में शरीक आहिनि सभिनी जा अली अकबर जे सदके बेड़ा पार फरमा। वाहिदन सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। फकीर अरबाब अली साईं जा, गुलजार फुलपोटरो साईं जा बेड़ा पार फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।